अस्सलाम वालेकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पापनगर जंजई द नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे ने सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जीअं हर ईंदा नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरि में बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर में छा ॻोठाणा सभु गॾिजी करे यानी मल्हार शेरदिल रोशन ऐं गमदिल वारा गॾिजी करे सारंग वारा गॾिजी करे वॾेरे बालाज खान खे ख़तमु कंदा या कमीनो वॾेरो बालाज खान पुलिस जे ज़रिए शेरदिल मल्हार वारनि खे ख़तमु कराईंदो या होॾो तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो त छा सिकंदर खान पंहिंजे हथनि सां वॾेरे बालाज खान खे ख़तमु कंदो। इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। दोस्तों जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंजई ईंदा नई एपिसोड में तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो त वॾेरो रावल खान वरियल खान ऐं सिकंदर खान वारा बि वॾेरे बालाज खान मथां तमामु घणे गुस्से में हूंदा आहिनि ऐं हू शेरदिल सां हथु मिलाईंदा आहिनि ऐं शेरदिल हुननि सां जेको आहे इहो वाइदो कंदो आहे त मां कॾहिं बि हाणे तव्हांखे नुक़सानु कोन ॾींदुमि। बहरहाल मां शेरदिल खे ज़रूरु हिकु ॾींहुं मारींदुमि। जेको आहे सो वॾेरे बालाज खान खे जेको आहे शेरदिल चवंदो मां वॾेरो बालाज खान खे ज़रूरु हिकु ॾींहुं ख़तमु कंदुमि। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो त जीअं त गुज़िरियल किस्तनि में असां तव्हांखे ॿुधायोसीं त पुलिस जेको आहे सो ॻोठ मथां हमिलो कंदी ऐं उन में जेको आहे सो रोशन जेको आहे सो ज़ख़्मी थी पवंदो। सो उहा ॻाल्हि थी रोशन जेको आहे सो ज़ख़्मी थी पियो आहे हिनखे ॿांह में जेको आहे सो गोली लॻी आहे ऐं उहो ज़ख़्मी हालत में आहे ऐं जेको आहे सो बचाव आहे। बहरहाल हुनखे गोली लॻी आहे ऐं होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो त ॻोठाणा सभु गॾिजी करे यानी शेरदिल गमदिल ऐं मल्हार वारा सभु गॾिजी करे रोशन वारा गॾिजी करे वॾेरे बालाज खान खे हाणे ख़तमु करण जो पको मनसूबो ठाहे छॾींदा ऐं होॾां तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो त कमीनो बालाज खान बि जेको आहे पको करे छॾियो आहे त हाणे मल्हार वारनि खे मां ख़तमु करे ऐं मिठल जी धीअ राणी सां राबेल सां शादी कंदमि। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो त राणी जी बि जेको आहे सो मंठार सां मुहबत वधी वई आहे। उहो जेको आहे डेली हुनजे जेको आहे सो मंठार ॾे कैदखाने में मानी खणी वेंदी आहे जीअं मां मंठार खे मानी ॾेई सघां। हाणे ॾिसणु इहो दिलचस्प थियण वारो आहे छा ॻोठाणा वॾेरे बालाज खान खे ख़तमु करे सघंदा या वॾेरो बालाज खान ॻोठाणनि खे ख़तमु कंदो। छा मंठार आज़ादु थी सघंदो कैद मां या न थी सघंदो इहो ॾिसणु तमामु घणो दिलचस्प थियण वारो आहे। तव्हांजो छा रायो आहे हिन सॼी अपडेट खे वठी करे पंहिंजो क़ीमती राय कॉमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी। शुक्रिया।